सभिनी खे जय झूलेलाल। अॼु मुंहिंजी विद्यार्थी थीम आहे ॾियारी। हिन करे मां मुंहिंजी मम्मा सां गॾु रंगोली ठाही आहे। ॾिसो, ॾियारी में घणा कम थींदा आहिनि। असां हिकु हिकु करे हिन वीडियो में ॾिसूं था। हलो, बिना दियनि जे त ॾियारी बिल्कुलु अधूरी आहे। हलो, अॼु असांजे दियनि खे थोड़ा डिज़ाइनर ठाहियूं। हेलो 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 क्या करा? चलो कयूं। तूं कर। मुंहिंजा दिया मस्त तैयार थी करे चकाचक थी विया आहिनि। तेसिताईं इहे सुकनि, तेसिताईं असां ॿिया काम कयूं। ॾियारी में त ॾाढा काम थींदा आहिनि। ॾियारी ते त लक्ष्मी माता जी पूजा त थींदी ई थींदी। हिन ॾियारी ते मां सिंपल थाली सां पूजा कोन कंदसि। हिन ॾियारी ते मां थाली डेकोरेट कंदसि। हलो, थाली डेकोरेट कयूं। मुझे थाली तैयार आहे। असांजे सिंधियुनि में ॾियारी ते हटड़ी जी पूजा करण जो रिवाज आहे। अॼु मां तव्हांखे हटड़ी जी पूजा करण जो कारण ॿुधाईंदसि। हटड़ी यानी हाट। हाट यानी दुकान ऐं व्यापार। सिंधी हाट जी पूजा करे माता खां तरक़ी घुरंदा आहिनि। हिन लाइ हटड़ी जी पूजा थींदी आहे। असां सिंधियुनि में हिकु ॿियो रिवाज आहे मेलूड़ा ॿारनि जो। ॾिसो, हीअ आहे मेलूड़ा। जॾहिं भॻवान राम वनवास पूरो करे वापस अयोध्या आया हुआ, तॾहिं माण्हुनि मेलूड़ा ॿारी करे हुननि जो स्वागत कयो हो। असां सिंधियुनि उहा परंपरा अॼु बि कायम रखी आहे। मेलूड़ा ॿारी करे असां भॻवान राम जो ॾियारी जे ॾींहुं असां हाणे बि स्वागत कंदा आहियूं। ऐं ॾियारी ते ॿारनि खे फटाका ॿारण में बि ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं हीअ आहे सिंधियुनि जी शानदार ॾियारी। तव्हां सभिनीनि खे ॾियारी जी लख लख वाधायूं। जल्द मिलंदा ॿी वीडियो सां गॾु। अगर वीडियो वणी हुजे त लाइक शेयर सब्सक्राइब कजो। बाय बाय।